फरमाया था त हे करतार मूं साण गॾु हिकु कुतो यानी लोभ ऐं ॿ कुतियूं यानी आसा ऐं मनसा ॿई गॾु आहिनि। हर कंहिं इंसान ई आहे, हर कंहिं इंसान सां ईअं आहे। आसा ऐं मनसा ॿई गॾु आहिनि जो हर रोज़ु सुबुह जो सवेरे तृष्णा ऐं खुदिया जे जाॻाइनि थियूं ऐं मुंहिंजे हथ में कूड़ रूपी काती कुण आहे। जेको असां कूड़ ॻाल्हाईंदो उहा काती आहे ऐं मुंहिंजे हथ में कूड़ रूपी काती कुण आहे जंहिं साण आउं पाप कूड़ करे खाईंदो आहे। असां मां शिकारी थी करे रहां थो, जीअं शिकारी जे घर खोलण साण सवाइ हॾ मांस ऐं चमच ॿियो कोई चीज़ न मिलंदो आहे, तीअं हे करतार मुंहिंजे शरीर रूपी घर में बि इहे सभु वस्तू मौजूदु आहिनि। असांजे शरीर में हॾ चम आहे न, हॾियो चमड़ियुनि जो ठहियलु आहे न शरीर, हल्के वस्तू मौजूदु आहिनि। मूं सतगुरुनि जे सिख्या ते बि विश्वास कोन कयो ऐं न मूं संदसि सिख्या मुंहिंजी मदद कई ऐं मां साहिबनि जे आज्ञा खे उल्लंघन करे अपवित्र ऐं भयानक रूप में रहां थो। जीअं ॿेड़ीअ में चढ़ण करे दरिया पार पइबो आहे, तीअं पंहिंजे नाम जपण करे संसार सागर खां पार थिए थो। सतनाम श्री वाहिगुरु। हे करतार मां नीच आहियां ऐं मुंहिंजा नीच कर्म आहिनि। मुंहिंजे मन में काम क्रोध लोभ मोह अहंकार अथवा के विकार मौजूदु आहिनि। जे मूंखे पंहिंजी पुतली सम्झी नचाईंदा सो हे करतार मूंखे आस आहे त तव्हीं मुंहिंजो कंहिं बि विकार ॾांहुं न ॾिसंदा। मूं साधुअ जो रूप रखी पए माण्हुनि खे ठगियो आहे। मूं नानक नीच वीचार कयो आहे त मां शिकारी रूप में रहां थो। सतनाम श्री गुरु नानक साहिब पाण धन गुरु नानक साहिब की जय। ज्योति स्वरूप स्वामी मथियो शब्द वॾे आवाज़ सां चवंदा फिरंदा रहिया। जॾहिं अघोर जंग में रुख रखिया तॾहिं भाई लहिणे बि सही कयो त मथां गुरुजन मुंहिंजी परीक्षा वठंदा हुजनि, सो शांति चित कंदे साहिबनि साण पिए हलियो। थोरी देरि खां पोइ साहिबनि जो स्वरूप अहिड़ो त फ़ाइदो थी पियो जो को बि गुरु जन खे मुंहं में जेकर न ॾिसी सघे, जो को बि गुरु जन खे मुंहं में जेकर न ॾिसी सघे। तंहिं करे भाई लहिणे निम्रता भाव साण साहिबनि खे चयो त स्वामी हाणे तव्हां कृपा करे ही जेको नमूनो अख़्तियार कयो अथव सो दया पाले बंदि करियो, छाकाणि जो केतिरा सिख बि इन्हीअ सबबु छॾे विया आहिनि ऐं बाक़ी हिकिड़ो मां ई बचियो आहियां। सो हे सतगुरु मां तव्हांजे चरणनि जो दास आहियां। मां तव्हांखे असुर न छॾींदुसि। तव्हांजे मथां जेकॾहिं ही मुंहिंजो सिर हली वञे त बि मां पंहिंजा वॾा भाग सम्झंदुसि। धन गुरु नानक। गुरु नानक साहिब पाण बि कोतुक कयो। असांजो केरु आहे सचो सिख। पहिरियों त ॿनीअ में कमु कराईं, हिकु टाइम रोटी खाराईंदो, पोइ ॿिनि ॾींहंनि में हिकु बार रोटी खाराईंदो, हुन में बि घणा सिख छॾिया। पोइ आख़िरी में वरी ॿ टाइम रोटी चालू थियनि, परीक्षा वठी। धन गुरु नानक साहिब की जय। एतिरो ॿुधी करे महाराजनि भाई लहिणे खे फरमायो त चङो, जे तुंहिंजी असां ते श्रद्धा आहे त असीं तोखे हुकुम था ॾियूं त हितां तूं बिना देरि जे हलियो वञु, पर सिधो वञु, किथे बीहजांइ न ऐं न की पुठिते ई निहारजांइ। साहिबनि जा अहिड़ा वचन ॿुधी भाई लहिणो सिधो रवानो थियो ऐं साहिब जे हुकुम मूजिबि न की किथे बीठो न की पुठिते निहारियईं। सिधो दरबार में हलियो आयो, जिते कई सिख धन माल घर ॿार त्यागे साहिबनि जे दर्शन जा प्यासे रहंदा हुआ। तंहिं खे समूरी साहिबनि जी वार्ता करे ॿुधाई ऐं पिणु संगत खे कोमल ऐं शीतल वचननि में हिन तरह चयाई त हिन कली काल में जीवन जो उद्धार करण वास्ते कर्ता पुरुष पाण अची प्रगट थियो आहे। असांखे आज़माइण लाइ कई परीक्षाऊं वठी रहियो आहे। तंहिं करे तव्हीं पंहिंजे मन खे अस्थिर करियो, मथां घबराइजी वञो। परीक्षा वठण जी रीत आज खां ई हली थी अचे। ऋषि विश्वामित्र राजा हरिश्चंद्र जी परीक्षा वरिती हुई। राजा मोरध्वज जी श्री कृष्ण भॻवानु पाण परीक्षा वरिती हुई। अहिड़ीअ तरह जूं ॿियूं बि घणेई कथाऊं भाई लहिणे श्री सतगुरुनि जे सिखनि खे ॿुधायूं। सतनाम श्री वाहिगुरु। हुन राजा हरिश्चंद्र जी कथा ख़बर अथव न, सफ़ा मरघट ई रखिया पोइ करे हुनखे चई मूंखे ॾे दान ॾे न, पोइ दान त ॾेई छॾियो सभु, पोइ वरी मरघट वारे रखिया थो करे हुन मसाणे में रखिया थो करे, हुन खां धन वठी करे ॾिए, पोइ हुन बदिरां हुते पाण नौकर थी करे छोकिरो मरंदो वञे उन जा बि चएसि पैसा ॾे भई।
उहो उते अकाल पियो मतिलबु सॼो धनमाल विलाए छॾियो राजा ॾिसण आख़िरी में वरी हिन परीक्षा वठणो थो अचेसि पियो ऋषि कहिड़ो विश्वामित्र वरी सॼी परीक्षा वरिती राजा मोर उन खां पोइ अची दान ॾियनि हाणे किला आणी उते हिकिड़ो मरघट जेको हुयो न मसालनि जो कोई वॾो हुयो संभालण वारो हुन वटि पैसो धन हुन चयईसि तूं ॾेसि मां तुंहिंजे बदल ते नौकिरी कंदुमि धन गुरु नानक साहिब की जय। अञा 3 घड़ियूं मस गुज़रियूं हुयूं त मथां गुरु महाराज बि ओचितो अची अंदरि घिरिया सभिनी सिखनि साहिबनि खे ॾिसी उथी नमस्कार कयो। उन वक़्तु साहिबनि जे चेल में टामे जी लंगोट ऐं मथे में दल्प साहिबनि जे हथ में डंडो हो शिकारी वेस अथवा कातियूं हिन वक़्तु साहिबनि खे कोन हुई। कृपा निदान धर्मशाला में विराजमान थिया ऐं पोइ अहिड़ी रीति खणी अख़्तियार कयाऊं जो जेको ई सिख मथो टेकण ईंदो हो तंहिंखे पुठीअ ठपण जे बदिरां पुठीअ वारो डंडो हणी कढंदा हुआ। धन गुरु नानक साहिब जोरदार डंडो ॾिसां छा था सम्झनि माण्हू ठपण जे बदिरां पुठीअ वारो डंडो हणी कढंदा हुआ। सिखनि जिन में ख़्यालु कयो त साहिबनि खे हाणे अलाए जे छा थी वियो आहे जो अहिड़ी हालत था हलनि पर प्रेम जा शिकायत ऐं मुक्तीअ जा चाहींदड़ दिलि झले उते डंडा बि क़बूल साहिबनि वटि वेठा हुया। क़बूल डंडा बि खाईंदा हुआ जॾहिं उहे डंडा बि क़बूल साहिबनि वटि वेठा रहिया। साहिबनि ॾिठो त हीअ कीन वेंदा पहिरीं उन्हनि खे फरमायो त भाई तव्हीं असांजा प्रेमी आहियो तंहिं करे तव्हांखे हुकुम था ॾियूं त बिना देरि जे हितां हली वञो न त डंडा खाईंदा ई रहंदा। सिखनि उड़ान जी ॾिनी त सतगुरु जो आपकी मर्ज़ी बाक़ी हम तो नहीं जाएंगे। तंहिं ते साहिबनि खे चयो त चङो भला तव्हीं मुंहिंजे पुठियां हलिया अचो। हीअं जी साहिबनि अॻियां ऐं ॿिया सभु सिख पुठियां करे साहिब सिखी परखण वास्ते धर्मशाला खां थोरो पंधु परे पिया। रस्ते वेंदे ॾिठाऊं त हिकिड़ो मुर्दो सुफ़े चादर पयल पियो हो। साहिबान वठी आया आहिनि धर्मशाला खां ॿाहिरि सिखनि खे थोरो अॻिते रस्ते वेंदे ॾिठाऊं त हिकिड़ो मुर्दो सुफ़े चादर पयल पियो हो। तॾहिं साहिबनि सिखनि ऐं नियारी चयो त भाई तव्हीं असांजा सचा प्रेमी आहियो असीं तव्हांखे आज्ञा था ॾियूं त हीउ मुर्दो तव्हीं सभु गॾी खाओ मुर्दे खे खाओ। सतनाम श्री महाराजनि जे वाता इहे वचन ॿुधी वीचारनि सिखनि जा त ताला ई गुम थी विया। अची मंझंदि बाजी पई के केॾाऊं गुम थी विया। बाक़ी के थोरा दिलि झले बीह रहिया। वाह बाक़ी बीठलनि खे गुरुजन चयो त जेकॾहिं तव्हांखे असांजो कयो क़बूल आहे त हिकदमि असांजे हुकुम जी पैरवी करियो न त तव्हीं बि भॼी घर हलिया वञो। धन गुरु नानक मुर्दे खे खाओ। सिखनि अञा हिकु ॿिए ॾांहुं पे निहारियो त एतिरे में महाराजनि बि खयो हथ में डंडो। सिख वीचारा डंडो ॾिसंदे उथी भॻा। धन गुरु नानक डंडा बि हणनि पियो मुर्दो खाओ जाम तकलीफ़ ॾिसूं घणा पाणी में असां बि असां भॼी वञूं। बाक़ी विया बाक़ी भाई उथी भॻा कुल सिख भॼी विया। बाक़ी भाई लेणो बीठो रहियो। महाराज चयो त भाई लेणा तूं वरी छो बीठो आहीं तूं बि भॼी पासो कर न त हे मुर्दो तोखे खाइणो पवंदो। भाई लेणे चयो त सचा पातशाह तव्हां लाइ सिर ॾियणु क़बूल आहे हीउ मुर्दो खाइणु मूं लाइ छा आहे। महाराजनि फरमायो त तॾहिं देरि न कर हिकदमि खाओ। भाई लेणो आज्ञा मञी करे बीठो। मुर्दे जे चोतर फेरा ॾियण महाराजनि चयो त हीउ छा थो करे एतिरी देरि छा लाइ थो करे जे दिलि नथो भरे सघी त रवानो थी घर ॾांहुं वञ। भाई लेणो चयो त सचा पातशाह देरि इन लाइ पई कई हथ में त कहिड़े पासे खाइणु शुरू करियां। महाराजनि चयो पेरनि खां वठी खाइणु शुरू कर मुंहं ताईं खाइजांइ। लेणे सतनाम चई वठी चादर मथे खईं। चादर खणंदे छा ॾिसे त कणा साहिब आहे। धन गुरु नानक साहिब कणा साहिब चादर खणंदे छा ॾिसे त कणा साहिब आहे। न को मुर्दो न को गुर्दो। लेणे इहो इसरार ॾिसी महाराजनि खे चयो त स्वामी तव्हीं धन आहियो मां ख़सीस मनुष्य तव्हांजी केतिरी स्तुति करे थो सघां। ईअं चई महाराजनि जे चरणनि ते किरी पियो। महाराजनि अहिड़ा वचन लेणे जे वाता ॿुधी निहात ख़ुशि थिया। लेणे खे चाहिनि त असां तोखे परखियो तूं असांजो परम अनूप स्वरूप थींदे ऐं असीं तुंहिंजो स्वरूप थींदासूं त
यानी तुंहिंजे ऐं असांजे विच में भेद न रहियो आहे। असीं पाण खां पोइ सॼो जग तोखे ॾींदासीं। धन गुरु नानक साहिब। गुरु नानक साहिब हिकु अहिड़ी परम शक्ति आहे न, हिकदमि पावन शक्ति जो सॼो जग उन जे अंदरि अंटर देवी देवताऊं जेके बि हुजनि, भई कहिड़ो बि देवी देवता हुन खां ॿाहिरि न रहे, सभु देवी देवता हुन अंदरि कंहिंखे बि हुकुम ॾेई सघनि था। ऐं चई न गुरु नानक साहिब विच में कथा रोज़ देवी देवता हुन खां पेर पाइण ईंदा, राति जो पेर हिलंदो न, हुन भाई लेणो जो साईं तव्हां पेर से था हलनि पिया, रोज़ देवी देवता अचनि था पेर था पाइनि पिया तोखे परखियो तूं असांजो परम अनूप स्वरूप थींदे ऐं असीं तुंहिंजो स्वरूप थींदासूं। यानी तुंहिंजे ऐं असांजे विच में भेद न रहियो आहे। असीं पाण खां पोइ सॼो जग तोखे ॾींदासीं। तूं सचो सुंदर सिख आहीं, तूं कुल सिखनि में श्रोमणी आहीं। तुंहिंजो जस वॾा वॾा ऋषि मुनि ॻाईंदा। ईअं चई सचा पातशाह लहण सां गॾिजी करतारपुर में आया, धर्मशाला में अची आराम थिया। धन गुरु नानक साहिब की जय। ॿिए ॾींहुं सुबुह जो खुला शरीर ते वक़्त में भाई लहणे जी मर्ज़ी थी त महाराजनि खां तत्व ज्ञान बाबति कुझु पुछां ऐं सम्झां। इहो ख़्यालु करे भाई लहणो महाराजनि वटि लंघे आयो ऐं प्रणाम करे महाराजनि जे सन्मुख वेही रहियो। अंतर्यामी भाई लहणे जे अंदर जी मुराद सही करे खेसि चवणु लॻा त भाई लहणा असां तुंहिंजी परीक्षा वरिती आहे, तूं बिल्कुलु पास आहीं। तॾहिं भाई लहणे हथ ॿधी चयो त हे कृपानाथ, कृपा करे हिन पथर रूपी शरीर खे पंहिंजे जल रूपी ज्ञान सां ॾारे छॾियो। अहिड़ा निम्रताईअ वारा अहिड़ा निम्रता जा वचन ॿुधी करे महाराजनि फरमायो त भाई लहणा हिन शरीर अंदरि बि राजधानी आहे। हिन शरीर अंदरि बि राजधानी आहे, यानी शरीर जो राजा मन आहे ऐं मन राजा खे वरी वज़ीर वीचार आहे। शरीर अंदरि मन राजा आहे ऐं जेको वीचार आहे उहो वज़ीर आहे। शरीर जो राजा मन आहे ऐं मन राजा खे वरी वज़ीर वीचार आहे ऐं वीचार वज़ीर खे वरी 5 कोटार आहिनि, यानी काम क्रोध लोभ मोह अहंकार। वज़ीर जेके असां वीचार ईंदा आहिनि न उहो वज़ीर आहे, मन राजा आहे जीअं हुन ॻाल्हाए। ऐं हुन जे अंदरि 5 विकार आहिनि, 5 कोटार आहिनि, यानी काम क्रोध लोभ मोह अहंकार। इन्हनि 5 कोटारनि खे वरी 2 स्त्रियूं आहिनि, यानी आशा ऐं तृष्णा। तृष्णा सां वधंदी रहंदी आहे। अॼु लखु कमाए 2 लख 5 लख 5 कमाए 50 लख 1 करोड़ 2 करोड़, तृष्णा वधंदी घटिजंदी आहे। हिकु आशाऊं रोज़ अॼु हे वठिणो आहे, अॼु हे बंगलो, अॼु बंगलो, इहा आशाऊं तृष्णा घटिजंदी आहे। इन तरह सारे मन जी कारभारी इन्हीअ खे स्पर्श, इन्हीअ करे मन जी कारभारी इन्हनि खे सुपर्द थियल आहे, यानी इन्हनि खे ॾिनल आहे। जेके हिकु राजा हिकु वज़ीर ऐं इनखे 2 जेके स्त्रियूं आहिनि जेके, यानी वरी 2 स्त्रियूं आहिनि, यानी आशा ऐं तृष्णा। इन तरह सारे मन जी कारभारी इन्हीअ खे सुपर्द थियल आहे। तंहिं करे हर हिकु कोटार अथवा राजा अथवा वज़ीर अथवा स्त्रियूं पंहिंजो पंहिंजो कमु कनि था ऐं उन्हनि जे कम जो नतीजो कंहिं ते चङो कंहिं ते ख़राबु पवे थो। सतनाम सुभाणे बढ़िया न ॿुधाईंदा।